नाज़रीन, चमबड़ वेझो बासर ज़मींदार ऐं अॻूणे नाज़िम गोलियूं हणी नौजवान पौरहित खे मर्णिंग करे छॾियो आहे। मुतासिर धुर तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां गॾु राब्ते में आहे اشرف मङरيو। जी اشرف, तफ़सीलनि खां आगाह कजो। बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां। इहो अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे चंबड़ भरिसां पेश आयो आहे। मिसर थाणे हद आहे ॻोठ मिठो जरवार में अॻूणे तालुके जे नाइब नाज़िम आहे जवाबदार जलील जरवार जेको खॾे मामले तां पौरहित आहे। रफ़ीक जरवार जेके गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे। जेको ज़ख़्मी आहे उनखे हैदराबाद रेफर कयो आहे। ॻोठाणनि जेको सो मीरवा टंडोलिया रोड जेको आहे उते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो ऐं जरवार बिरादरी में छिकताण जेका पैदा थी वई। उन खां पोइ DSP चंबड़ ख़ालिद निज़ामानी SHO मिशन जेको आहे उहो बर वक़्तु उते पहुची जेका छिकताण ख़तमु कराई ऐं जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। हिन महिल ताईं जवाबदार जेको आहे उहो गिरफ़्तार न थी सघियो आहे। हीउ जेको तालुके जो नाइब नाज़िम आहे हीउ डॉक्टर रायला गुल मक्सी जेका अॻूणे ज़िले टंडोलियार में जॾहिं नाज़िम हुई उन वक़्तु हीउ तालुके जो नाइब नाज़िम हो। जी اشرف, तव्हांजी महिरबानी।